मोतबार कोरोना वायरस सबब सिंध जा केतिरा शागिर्द ऐं शागिर्दाणियूं चीन जी मेडिकल यूनिवर्सिटी में फाथल आहिनि, जंहिं सबब शागिर्दाणनि ऐं शागिर्दनि जा वालिदनि सख़्त परेशानी खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि। लाड़काणे वासियुनि शागिर्दाणी महक चांडे, कराची जी मुनीज़ा ज़ुबैर, समीन सैयद, सनम अली, मुस्कान दादू ऐं ज़ाहिद ठट्टे समेत 350 सिंधवासी चाइना जी यांगसी मेडिकल यूनिवर्सिटी जंगज़ू में कमरनि ताईं महदूद ऐं सख़्त परेशान हाल बणियल आहिनि। लाड़काणे वासियुनि मेडिकल जी शागिर्दाणी महक चांडे वीडियो पैगाम ज़रिए रोईंदे चयो त कोरोना वायरस सबब केतिरा ई शागिर्द फोत थी विया आहिनि ऐं उन्हनि जी हयातनि खे बि ख़तरो आहे। ऐं पाकिस्तान जी गवर्नमेंट चवे थी त असां उन्हनि खे पाकिस्तान न घुराईंदासीं ऐं हिते जेके बि ॿियनि कंट्रीज़ जा स्टूडेंट्स रहंदा आहिनि उन्हनि खे पंहिंजी कंट्रीज़ वारा स्पेशल जहाज़ मोकिले उन्हनि जी गवर्नमेंट उन्हनि खे घुरायो वियो आहे ऐं उन्हनि जी पूरी हेल्प कई थी वञे। हिकु पाकिस्तान जी गवर्नमेंट आहे जेका असांजी हेल्प नथी करे। प्लीज़ असांजी हेल्प कई वञे, असां सां सौतेली मां वारो सलूक न कयो वञे, असां सां ईअं न कयो वञे। असांजी ज़िंदगी हिते ख़तरे में फाथल आहे। अगरि हिते को पाकिस्तानी मरी वियो त उनजो ज़िम्मेवार पाकिस्तान जी गवर्नमेंट हूंदी, न कि चाइना जी गवर्नमेंट। प्लीज़ असांजी हेल्प कई वञे। असांजी ज़िंदगी हिते ख़तरे में फाथल आहे। असां सां अहिड़ो सौतेली मां वारो सलूक न कयो वञे। ठटेवासी शागिर्द ज़ाहिद ॿुधायो त असांजी यूनिवर्सिटी में दुनिया जे मुख़्तलिफ़ मुल्कनि जा शागिर्द ज़ेर तालीम हुआ, जिन खे पंहिंजे मुल्कनि पारां ख़ासि जहाज़नि वसीले कढियो वियो आहे ऐं केतिरा हिन वक़्तु बि वञी रहिया आहिनि। हिन वक़्तु वुहान में मौजूदु आहियां। मुंहिंजो तालुक़ु डिस्ट्रिक्ट ठटे खां आहे। जीअं त असांजी मीडिया जेको आहे सो चवे थी कि हितां वुहान मां केर बि नाहे वियो, इहो सॼो फेक न्यूज़ आहे। ऐं हिन वक़्तु मौजूदु आहियां। तव्हां ॾिसी सघो था जुमे जो ॾींहुं आहे, हीअ सुबुह जा 10:30 पिया अथनि। हिन वक़्तु वुहान मां जॉर्डन जा, बांग्लादेश जा ऐं जेको आहे सो इंडिया जा शागिर्द ऐं शागिर्दियाणियूं सभु वञनि पिया। तव्हां वीडियो ॾिसी सघो था। ॿिए तरफ़ मुख़्तलिफ़ सियासी अॻवाननि जो चवणु आहे त वफ़ाक़ी सरकार जे नाले सबब सिंध समेत सॼे मुल्क जा हज़ारे शागिर्द ऐं शागिर्दाणियूं चीन जे यूनिवर्सिटियुनि ताईं फाथल आहिनि। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk